शहदाद कोट के शहरी गुज़श्ता 4 माह से गंदा और बदबूदार पानी पीने और इस्तेमाल करने पर मजबूर। मकामी और ज़िले इंतज़ामिया खामोश, शहरी बेहाल और परेशान। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, शहदाद कोट सिंध जो तमामु वॾो जेको आहे हिकिड़ो कारोबारी शहर आहे ऐं हितां जी म्यूनिसिपल जी 2 करोड़ खां मथे बजट आहे। पर अफ़सोस सां थो चवणो पए त असांजे माण्हुनि खे हीउ वाटर सप्लाई जो पाणी बि जेको आहे मुहैया नथा करे सघनि। एतिरी म्यूनिसिपल जी पब्लिक हेल्थ जी नाहिल इंतिज़ामिया आहे, नाल जेको आहे थी विया आहिनि। आज़ार इहो आहे असांजे लाइ त माना जेको आहे हिते असांजो माण्हू पाणी जे लाइ माना जेको आहे सो सिके थो, पर ॿिए तरफ़ वरी हिकिड़ो ॿिटो मयार आहे माना म्यूनिसिपल इंतिज़ामिया जो त वॾेरनि जे बंगलनि ते जेको आहे फायर ब्रिगेड जे ज़रिए मिठो पाणी जेको आहे पहुचाए थो वञे। उन्हनि जे जानवरनि जे लाइ माना जेको आहे वॾेरनि जे लाइ मिठो पाणी पहुचाए थो वञे, पर आम माण्हू जे लाइ असांजे लाइ पाणी जेको आहे छुड़ियो पाणी बि नथा ॾियनि। माना जेको आहे सो त को घर में माण्हू जेको आहे सुकून सां हालत इहा आहे। हिते माना जेको आहे सो खारो पाणी अचे थो, उहो बि जेको आहे सो टाइम ते नथा हलाइनि ऐं उनजे करे असांजो अलाए केतिरा माण्हू माना चमड़ी जी बीमारी में मुब्तला थी विया आहिनि कोड़े पाणी जे माना जेको आहे सो अचण सां। हिननि खे एतिरो थियणु खपे आहे त पाणी तव्हां स्टोर कयो आहे, हिनखे ख़बर आहे जेको आहे पर अरबे रुपया ख़र्च कया अथऊं जेको आहे सो उते वाटर सप्लाई ते, पर उते जेको आहे पाणी जमा नथा करे सघनि, जंहिंजे करे 2 महीना थी विया आहिनि असांजो माण्हू अज़ाब में गुज़ारे थो। पर जेको आहे हिननि जे कन ते जूअं बि नथी चुरे। वक़्तनि वक़्तनि असां जेको आहे आवाज़ु उथारियूं था, पर हीअ हुकुमरान हीअ नाल जेके ऑफिसर म्यूनिसिपल में विहारिया अथऊं, उन्हनि खे जेको आहे सो भोतार जेको आहे सो कमु थोरी कंदा आहिनि। कमु तव्हां उहे आणो ईमानदार आम ऑफिसर आणियो जेके शहर जे लाइ कमु कनि, त असां उन्हनि खे जेको आहे सो वेलकम कयूं। बाक़ी सिर्फ़ु करप्शन में पूरा आहिनि। 2 करोड़ खां 2.25 करोड़ बजट आहे, ख़बर नथी पए त उहा काॾे थी वञे। माना जेको हीअ त मुलाज़िमनि खे पघारूं बि नथा ॾेई सघनि। उनजे करे असां चऊं था त फौरी तौर मिठो पाणी जेको आहे घरनि में सप्लाई जे करे जेको आहे पहुचाए वञे, न त ॿी सूरत में असां एहतिजाज करण जो हक़ रखूं था। बदबूदार पानी इस्तेमाल करने के बाद शहरी मुख्तलिफ अमराज में मुब्तला होकर शहर के मुख्तलिफ अस्पतालों में पहुँच रहे हैं, मगर अफसोस के मुंतखब नुमाइंदों समेत कोई भी जिम्मेदार नोटिस लेने को तैयार नहीं। कैमरा टीम के साथ गुलाम अली इब्राहिम, वॉच TV, शहदाद कोट।